ही 25 डिसंबर जो वाक़ियो आहे ऐं ही वाक़ियो असांजे सिंध जे हिकिड़े तमामु वॾे शहर मीरपुर ख़ास जो वाक़ियो आहे। पर बदकिस्मती सां हिन वाक़िए खां पोइ जेकी सूरतहाल पैदा थी आहे उन सूरतहाल ते तक़रीबन सिंध में ख़ामोशी आहे। थियो छा, 25 डिसंबर ते ज़मीन जो को तकरार हो गुज़िरियल 28-30 सालनि खां। हिकिड़ी जट फैमिली हुई जेके पंजाबी स्पीकिंग हुआ, ॿिया लाशारी हुआ। लाशारियुनि जे ॻोठ जा रहवासी उन्हनि जी इहा दावा आहे त उन्हनि जो ॻोठ 100 साल पुराणो आहे ऐं शहज़ाद जट जेको बिल्डर आहे उन मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ज़मीन ख़रीद कई। पोइ हीउ मामिलो हिननि जे विच में हल न पियो थियो, नेठी मामिलो पहिरीं मुख़्तियारकार वटि, पोइ जीअं प्रोसेस क़ानूनी थींदो आहे तीअं AC खां DC खां पोइ सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट ताईं वियो ऐं हाई कोर्ट जट साहब खे इन जा इख़्तियारनात हीअ ज़मीन हिन जी आहे। पर मामिलो उन वक़्तु 25 डिसंबर ते ख़राबु थियो जॾहिं पुलिस ऐं DC साहब ऐं ॿिन्ही धुरनि लाशारी ऐं जटनि जे विच में ॻाल्हियूं बि थियूं ऐं काफ़ी उन प्लाट ते जेका ज़मीन हुई उन ते दीवार बि खड़ी थी वई। पर ओचितो हिकिड़ी घटीअ तां मामिलो गड़बड़ थी वियो। उन मामले में इहो थियो त जेको शहज़ाद जट हो उहो बिल्डर बि हो, वकील बि हो, उहो फायरिंग में क़तलु थियो। हाणे थियो छा? थियो इहो त लाशारियुनि जो ॻोठ 100 साल पुराणो आहे ऐं उते रहंदड़ लाशारी उन्हनि जी जेका मुख्य घटी हुई जितां उन्हनि जो गुज़र थियो पिए उहो गुज़र बिल्डर बंदि करे छॾियो। दीवार खॼी वई, हाई कोर्ट जो हुकुम हो, पुलिस उन जी मदद में बीठल हुई। ॻोठाणनि उन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज बि कया। ॻोठ जा जेके चङा मुड़ुस हुआ उन्हनि जे विच में ऐं जट फैमिली जे विच में गुफ़्तगू बि थींदी रही। सरकार ऐं सरकारी इदारा उन जे विच में मौजूदु रहिया। पर पोइ जॾहिं दीवार आख़िरी इक़्ताम ते पहुचण ते हुई त झेड़ो थी पियो। झेड़े में फायरिंग थी। फायरिंग में शहज़ाद जट वकील बिल्डर उहो क़तलु थी वियो। उन क़तल खां पोइ 9 माण्हुनि ते FIR दाख़िल थी। 2 माण्हू गिरफ़्तार थिया, हिकिड़ो सलाम लाशारी, ॿियो शफ़ी लाशारी, उहे गिरफ़्तार थी विया। 7 माण्हू रोपोश आहिनि। हाणे उहे रोपोश 7 जवाबदार उहे त मीरपुर ख़ास छॾे हलिया विया। थियो छा, इते एंट्री थी सिंध पुलिस जी ऐं सिंध जे सरकार जी। उहे क्रेनूं खणी आया, बिल्डोज़र खणी आया ऐं लाशारियुनि जे ॻोठ खे ढाहण शुरू करे छॾियो, जंहिंमें लाशारी बि कम्यूनिटी जा माण्हू रहनि था, मुख़्तलिफ़ ॿियनि कम्यूनिटी जा माण्हू रहनि था, सैयद बि रहनि था, मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जे माण्हुनि जा हिननि घर ढाहण शुरू करे छॾिया। ऐं तव्हां सम्झो त डिसंबर ऐं जनवरी जो महीनो केॾो सर्द रातियुनि जो महीनो आहे ऐं गुज़िरियल 2 ॾींहं पहिरीं बारिश पई आहे। उन बारिश ऐं सर्द रातियुनि में उन ॻोठ जूं नियाणियूं, उन ॻोठ जा ॿार, उन ॻोठ जा पोड़ा, उन ॻोठ जूं पीरसन औरतूं, उहे सभु विल ते वेठियूं आहिनि ऐं पुलिस ऐं इंतिज़ामिया लाशारी ॻोठ जा निशान ई ख़तमु करण लाइ उनखे बिल्डोज़ करे रही आहे, उनखे तबाही बर्बादु करे रही आहे। नतीजे में मजबूरनि लाशारी ॻोठ जूं नियाणियूं उहे प्रेस क्लब मीरपुर ख़ास ते अची 3 ॾींहं बुख हड़ताल ते वेठियूं। बुख हड़ताल दौरान ई हिकिड़ी पीरसन औरत वफ़ात करे वई ऐं उनजे दफ़नाइण खां पोइ उहा बुख हड़ताल ख़तमु थी। पोइ वरी कराची में प्रेस क्लब ते कल्ह बुख हड़ताल थी आहे। पर जेको आवाज़ु उथणु खपे त बाबा बुनियादी तौर ते क़ानून तव्हांखे इहो करे थो चवे। तव्हां 2 जवाबदार मुख्य उहे गिरफ़्तार कया आहिनि, 7 जेके जवाबदार उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार कयो। तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार करण जे बदिरां जेके ॻोठ में मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि जा तव्हां घर ठाहियो पिया, ग़ैर क़ानूनी तौर ते उन्हनि खे तव्हां बिल्डोज़ कयो पिया, नियाणियुनि जूं दाहूं ऐं कुकूं उन्हनि खे तव्हां ॿुधण लाइ तयारु कोन आहियो। ॿारनि जा स्कूल बंदि थी विया आहिनि, उन्हनि खे स्कूल लाइ वञण लाइ रस्तो कोन्हे को, दीवार उहा खॼे पई, ॻोठ ढहे पियो ऐं फैमिलियूं जेके 100 सालनि खां जेके माण्हू रहंदड़ मीरपुर ख़ासि में इन लाशारी ॻोठ में, उहे माण्हू रोडनि ते अची विया आहिनि। त सिंध हुकूमत खे बिल्कुलु ईअं महसूसु थिए थो, मां इल्ज़ाम हणां थो सिंध हुकूमत हींअर बिल्कुलु धुर थी ऐं जेको उन तक जो MP ऐं सकाफ़त खाते जो वज़ीर आहे जनाब ज़ुल्फ़िकार अली शाह साहब, उहो बि उन जट बिरादरी सां ॿिट बणिजी ऐं पुलिस ऐं इंतिज़ामिया खे उन्हनि छेक छॾिनो आहे त वञी लाशारियुनि जे घरनि खे ढाहियो, मिसमार कयो, तबाह बर्बादु कयो। असीं मुतालबो कयूं था त महिरबानी करे जेके बि जवाबदार आहिनि, असीं इहो नथा चऊं त क़ातिलनि खे तव्हां बख़्श करे छॾियो, क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि खे क़ानून जे कटड़े में आणियो, पर गॾो गॾु सिंध सरकार ऐं मिनिस्टर ऐं वज़ीर ऐं पुलिस जा इदारा
ऐं रेवेन्यू जा इदारा घटि में घटि ई जेके माण्हू उते सालनि खां हिकु सदी खां राज पज़ीर उनजा घर त ढाहिण वारो सिलसिलो बंदि कनि, उन्हनि नियाणियुनि जे मथां जेका छपर ऐं छांव जेको उन्हनि जो घरु आहे उन्हनि खे त तबाह ऐं बर्बादु करणु बंदि कनि। इन करे असांजो ही आवाज़ु जिते जिते पहुचे थो, महिरबानी करे शेयर कयो, मालिकी कयो पंहिंजनि माण्हुनि जी, सिंधी माण्हुनि जी मालिकी कयो। हिकिड़ो माण्हू क़तलु थियो आहे, उन क़तल में बिल्कुलु असीं उन ते ॾुखार आहियूं। असीं सम्झूं था त इहो जेको क़तलु थियो आहे इहो कानून न थियणु खपे, हिकिड़े इंसान जो क़तलु न थियणु खपे। पर हाणे क़तलु जेको थियो आहे त जेके जवाबदार आहिनि तव्हां उन्हनि खे गिरफ़्तार कयो। तव्हां जवाबदार गिरफ़्तार करण जे बदिरां सॼे ॻोठ खे मिसमार कयो पिया, इन जी घटि में घटि असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था।